बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम वकार मंगी लाइव में अवां जो मेज़बान वकार हुसैन मंगी। अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जेको बयानु ॾिनो आहे त असां 3 सालनि जे दौरान 3 करोड़ नौकरियूं ॾेई चुका आहियूं। हिन वक़्तु उहे नौकरियूं कंहिंखे मिलियूं आहिनि? सिंध जे अंदरि मिलियूं आहिनि, KPK जे अंदरि मिलियूं आहिनि, पंजाब जे अंदरि मिलियूं आहिनि, बलोचिस्तान जे अंदरि मिलियूं आहिनि या वफ़ाक़ जे अंदरि मिलियूं आहिनि। 3 सालनि जे अंदरि 3 करोड़नि जी नौकरियुनि जो त सिर्फ़ु ऐलान कयो त असां 3 करोड़ नौकरी ॾेई चुका आहियूं। हिन मुतलिक़ असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो अॻवान बि असां सां मौजूदु हूंदो, PTI जी अॻवान बि मौजूदु हुई। सभ खां पहिरीं असां ॻाल्हि ॿोल कंदासीं पीपुल्स पार्टी खां लाला फुरकान शेख सां। महिरबानी लाला साहब असांखे अवां टाइम ॾिनो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त असां 3 सालनि जे अंदरि 3 करोड़ नौकरियूं ॾेई चुका आहियूं नौजवाननि खे। अवां ॿुधाइजो त कहिड़नि कहिड़नि नौजवाननि खे नौकरियूं मिलियूं आहिनि? जी वकार, अवां जी महिरबानी, अवां मूंखे टेलीफोन लाइन ते वरितो। मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त तव्हां फवाद चौधरी खां पुछो त तव्हांजी पंहिंजी ख़ुदि जी नौकरी पकी आहे? छो जो तव्हां 6 महीना हिकिड़ो वज़ीर हूंदो आहे, 3 महीना ॿियो वज़ीर हूंदो आहे, वरी चेंज थींदा रहंदा आहिनि। हिकिड़ो हाणे हिननि जी इंफॉर्मेशन जी मिनिस्ट्री आहे जेका 8 दफ़ा चेंज थी चुकी आहे। हिनखे पाण ते बराबरि ही छा रोज़गार ॾेई सघंदा? ही 3 करोड़ था चवनि, हिननि 3000 नौकरियूं कोन ॾिनियूं। तव्हां कहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो? PTI जी हुकूमत खे हुकूमत करणु ईंदी कोन्हे, हुनखे कूड़ सुठे नमूने ॻाल्हाइणु ईंदो आहे। ही कूड़ हिन सुठे नमूने ॻाल्हाए वेंदा आहिनि सलीक़े सां। इमरान ख़ान साहब जेके वाइदा कया इलेक्शन खां पहिरियां, वरी इलेक्शन खटण खां बाद में, त तव्हां ॿुधायो कहिड़ो अहिड़ो हिन जो वाइदो आहे जंहिं वाइदो हिननि पूरो कयो आहे? हिननि पंहिंजी ज़बान पूरी कई आहे। सियासत अमली कम ते हलंदी आहे, हुकूमत अमली कमनि ते हलंदी आहे, सिर्फ़ु ख़ाली खोखलनि नारनि ते न हलंदी आहे। PTI जी हुकूमत एॾो माण्हुनि खे परेशान करे छॾियो आहे जो ग़रीब माण्हू त हाणे पंहिंजो ज़िंदगी गुज़ारण त ॾाढो ॾुखियो थी वियो आहे। हाणे मिडिल क्लास जो माण्हू बि तमामु घणो परेशान थी वियो आहे। जेका 10 सालनि में महांगाई ईंदी आहे, 20 सालनि में महांगाई ईंदी आहे, हिननि उहा 3 सालनि में करे ॾेखारी आहे। ठीकु आहे, इंटरनेशनल मार्केटुनि में अगरि के शयुनि जूं रेट वधनि था त उनजे हिसाब सां थोरी थोरी महांगाई थींदी आहे। हिननि डबल शयुनि ते पुॼाए छॾियो आहे। जेका तारीख़ में पाकिस्तान जॾहिं खां आयो आहे अमल में, 1947 खां जॾहिं ठहियो आहे, त उन वक़्त खां जेके शयूं आहिनि उहे आहिस्ता आहिस्ता वधंदियूं पंहिंजे आलमी रेशो जे हिसाब सां आहियूं। पर हिननि हिकदमि जेको आहे पाकिस्तान में एॾी महांगाई करे छॾी आहे, जेका शइ 50 रुपए जी उहा 100 रुपए जी थी वई आहे। असां सां PTI लेडीज़ विंग ज़िले जी सदर नूर सबा टेलीफोन लाइन पे मौजूद है, उन्हें हम ॻाल्हि ॿोल कंदा है। नूर सबा, आपकी मेहरबानी, आपने हमें टाइम दिया। क्या कहेंगी? वफाकी वजीर फवाद चौधरी ने प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान ये बात की है कि हमने जो है पूरे पाकिस्तान के अंदर 3 करोड़ नौजवानों को नौकरियां दी हैं। क्या कहेंगी आप, किन किन नौजवानों को नौकरियां मिली हैं? देखिए वकार, आपका जो कहना है कि फवाद चौधरी साहब ने कहा है कि हमने 3 सालों के अंदर अंदर 3 करोड़ जॉब्स दी हैं। देखिए ऐसा कुछ नहीं है, हमने कोई नौकरियां नहीं दी हैं। हाँ, इस तरह से है कि जो रिटायर्ड मुलाजिम्स हैं वफाक में, हम ये कोशिश कर रहे हैं कि हम उनकी जगह पर जो है वो लोगों को जॉब्स वगैरह दें। और उसके अलावा जो है हमने कामयाब नौजवान प्रोग्राम्स दिए हैं। हम चाहते हैं कि हर कोई अपना बिजनेस करे और जो है मुलाजिम अपने पास रखे। देखिए अगर एक घर है उसके अंदर अगर हम 20 मुलाजिम रख लें और हमारे अखराजात इतने ना हो कि हम उन मुलाजिम्स को अफोर्ड कर सकें, तो जाहिर सी बात है ना कि कोई अगर एक कमाने वाला होगा जो सैलरीज प्रोवाइड करेगा। तो इसी तरह से हमने प्रोग्राम्स दिए हुए हैं कि लोन लें। आप देखें कि लोन लेने में कितना ज्यादा फायदा है। 1 लाख के ऊपर 6 रुपए क्या कौन सी बड़ी बात है। अगर आप किसी अदर बैंक से लोन जो है ये लेते हैं तो 34% है, 26% है, 29% है। प्राइम मिनिस्टर लोन जो अभी दे रहे हैं हम, नौजवान लोन, उसमें सिर्फ 1 लाख के ऊपर 6 रुपीज 6%। तो हम चाहते हैं कि लोग जो है ये लोन लें और अपने बिजनेस करें ताकि वो अपने पास मुलाजिम रखें और लोगों के मसाइल हल होना शुरू हो जाएं। अब एक जो लोडर होता है वो एक गरीब इंसान, वो रेंट पर लोडर लेता है और उसका रेंट पे करता है, उसको कुछ नहीं बचता। हम उस पर भी लोन प्रोवाइड कर रहे हैं कि आप वो भी लोन लें ताकि आप अपना वो खरीदें और आप उस रेंट से बचें और आप लोन को जो है लेकर और जो है मतलब अपनी जिंदगी को आसान बनाएं।